नाज़रीन वाक़े ॿुधाईंदा हलूं त सॼी सिंध जियां काज़ीअमद में बि सीए में वाद खां पोइ शहरनि लुंडा बाज़ार जो रुख करे वरितो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे गुलाम हैदर बालादी। जी बिल्कुल, इन वक्त मौजूद आहियां काज़ीअमद जे लुंडा बाज़ार में, जिते सर्दी की शिदत में इजाफो थींदे हितां जा शहरी जेके आहिनि आस पास जा रहवासी जेके आहिनि वॾे तइदाद में हितां लुंडा बाज़ार मां गरम स्वेटर ऐं जेके आहिनि कंबल वग़ैरह ख़रीद करे रहिया आहिनि। वधीक इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ये बस पोइ सस्ता मिलंदा आहिनि, इन ग़रीबनि वीचारनि जे लाइ गुज़र थिए थो, सॼो जहान आहे हिते हले पियो। ॾाढो सीउ वधी वियो आहे, वॾो सीउ आहे, सर्दी आहे। हिते आहे थोरो कपिड़नि जे वठण जे लाइ, मतिलबु गिॾी ॿिॾी वठूं ॿारनि जे लाइ, नंढड़नि जे लाइ। ही बा ॾाढा महांगा जटन करे छॾिया, गरीब किथां वठनि। हाणे 250 रुपया जी जैकेट पुराणो लाइ किथां ढेर था खणी आया आहिनि, दो ही ते हड़का पाइनि विया। असां ग़रीबनि जो कल विया आहिनि, सीउ असांखे ॾंभे छॾियो आहे। हिते इन लाइ आहियूं का वठूं लोई वठूं, को सूटर वठूं, को जैकेट वठूं। अहिड़े हिसाब सां महांगाई आहे साईं, ज़ोर ज़बरदस्त। हा, हिते असां आहियूं काज़ीअमद शहर में सूटर जैकेट वठण लाइ असां लुंडा मार्केट में, पर महांगा ॾाढो वठी कोन था सघूं। असां इहा आहे गुज़ारिश इमरान ख़ान खे कुझु रहम करे मुल्क ते। बिल्कुलु अवां हिते शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सर्दी तमामु घणी आहे। असां सर्दी में इज़ाफ़ो थींदे ई हिते शहर में लुंडा बाज़ार जो रुख कयो आहे ऐं लुंडा बाज़ार तां जेके आहिनि गरम स्वेटर ऐं लोयूं वग़ैरह ख़रीद करे रहिया आहियूं। पर हिते तमामु घणी महांगाई हुअण करे असां ग़रीब जेके आहियूं ख़रीद नथा करे सघूं। जेका 100 रुपया शइ मिलण वारी आहे उहा 300 रुपया शइ मिले पई। जी।